अस्सलाम वालेकुम। मुझो नालो अली असगर आहे। तव्हां मुझो यूट्यूब चैनल मैथ एंड मैथ सिंधी ॾिसी रहिया आहियो। हिन लेक्चर में असीं 10वीं क्लास जी ट्रिग्नोमेट्री जे बारे में डिस्कस कंदासीं। ट्रिग्नोमेट्री माना ट्रायंगल जी स्टडी ऑफ ट्रायंगल। ट्रिग्नोमेट्री 10 वर्ड्स जी कंपोजिशन आहे। ट्राई मीन्स 3, गोना मीन्स एंगल ऐं मेट्री मीन्स मेयरमेंट ऑफ ट्रायंगल। ट्रायंगल में टे पासा हूंदा आहिनि ऐं टे कुंडूं हूंदियूं आहिनि। टे पासा कहिड़ा आहिनि? हिकिड़ी साइड हीअ आहे AC, ॿी साइड हीअ आहे AB, टी साइड हीअ आहे BC। कुंडूं घणियूं आहिनि? टे कुंडूं आहिनि। हिकिड़ी हीअ कुंड आहे, कुंड यानी जिते ॿ लाइनियूं मिलनि। हिकिड़ी हीअ कुंड आहे जंहिंखे असीं पढ़ूं था थीटा। मेयरमेंट एंगल A जंहिंखे असीं थीटा पढ़ूं था। मेयरमेंट एंगल C जेका सिधी आहे, जेका सिधी लाइन हूंदी आहे उहा 90 जी एंगल हूंदी आहे, उहा सिधी लाइन। ऐं ॿी हीअ एंगल आहे जंहिंजे बारे में डिनोट न थियल आहे हिन फिगर में, हिन जो नालो आहे मेयरमेंट एंगल B। बहरहाल हीअ जेको त्रिकुंडो आहे हीअ आहे राइट एंगल ट्रायंगल। जंहिंजी हिकु कुंड 90 जी हुजे त्रिकुंड जी, उनखे चइबो आहे राइट एंगल ट्रायंगल। ऐं 90 जी कुंड जे साम्हूं वारे पासे खे असीं चवंदा आहियूं हाइपोटेन्यूज़। हिपोटेन्यूज़। ऐं जेका ॾिनल कुंड हुजे जंहिंजे बारे में असीं डिस्कस कयूं या जेका खणी ऐं उन ते ॿियूं साइड्स फाइंड कयूं त उनखे चइबो आहे उन जे साम्हूं वारे पासे खे चइबो आहे हीअ एंगल मिलियल आहे थीटा। हिन जे साम्हूं वारो पासो जेको आहे हीअ आहे, हिनखे अपोज़िट साइड चइबो आहे या चइबो आहे परपेंडिकुलर। ऐं जेका साइड बची हिनखे चइबो आहे एडजेसेंट साइड या हिनखे सिंपल चइबो आहे बेस या हिनखे चइबो आहे एडजेसेंट साइड। ठीकु। 90 जे साम्हूं वारे पासे खे चइबो आहे हिपोटेन्यूज़। हीअ 90 जी एंगल आहे, हिन जे साम्हूं वारो पासो हीअ आहे हिपोटेन्यूज़। ऐं जेका ॾिनल एंगल आहे थीटा, इन जे साम्हूं वारो पासो परपेंडिकुलर। बाक़ी जेको साइड बची उनखे चइबो आहे बेस या एडजेसेंट साइड। हिपोटेन्यूज़ हिपोटेन्यूज़ opposite side to 90 degree, opposite side of 90 degree and perpendicular opposite side of given angle या जेका एंगल जंहिंजे बारे में असीं ॻाल्हायूं। ऐं बेस जेको आहे उहो एडजेसेंट साइड ऑफ गिवन एंगल। हाणे हिते हीअ 90 जी कुंड आहे, हिन जे साम्हूं वारो पासो हीअ हिपोटेन्यूज़ आहे ऐं हीअ परपेंडिकुलर हिन जे साम्हूं गिवन एंगल जे साम्हूं वारो पासो आहे। बाक़ी जेका साइड बची इहा एडजेसेंट साइड। हिते हीअ 90 जी एंगल आहे, हिन जे साम्हूं वारो पासो हिपोटेन्यूज़ थींदो, यानी AB साइड हीअ हिपोटेन्यूज़ ऐं हीअ गिवन एंगल हीअ आहे फाइ मिलियल। इन जे साम्हूं वारो पासो हीअ थींदो बेस या हिनखे चवंदा आहिनि, हिन जे साम्हूं वारो पासो थींदो परपेंडिकुलर। ऐं हीअ थी वेंदो बेस या हिनखे चइबो आहे एडजेसेंट साइड। हिनखे असीं पढ़ंदासीं थीटा, सिंबल खे थीटा, ऐं हिन सिंबल खे असीं पढ़ंदासीं फाइ। ही ग्रीक लेटर्स आहिनि। थीटा एंगल खे डिनोट कनि था थीटा, ऐं ही फाइ आहे। ठीकु। त हाणे असीं सम्झी वियासीं परपेंडिकुलर माना ॾिनल कुंड जे साम्हूं वारो पासो, हिपोटेन्यूज़ माना 90 जे कुंड जे साम्हूं वारो पासो, जेका साइड बची या जेका एंगल जे भरिसां आहे उनखे चइबो एडजेसेंट साइड। हिते बि साॻे तरीक़े सां हिते एंगल मटियल आहे, यानी हिते हीअ एंगल आहे त हिन जे साम्हूं वारो पासो हीअ आहे एंगल जो गिवन एंगल जे साम्हूं वारो पासो परपेंडिकुलर, 90 जी साम्हूं वारो पासो हिपोटेन्यूज़, बाक़ी जेको बचो इहो एडजेसेंट साइड, हिनखे चइबो एडजेसेंट साइड या बेस।
इन बेसिस ते अगरि हिन साइडनि खे हिक ॿिए सां डिवाइड कबो त असांखे रेशियो मिलंदा आहिनि जिन खे चइबो आहे ट्रिगोनोमेट्रिक रेशियोस ट्राइगोनोमेट्रिक रेशियोस जीअं साइन आहे साइन थीटा बराबरि आहे परपेंडिकुलर अपॉन हेपाटिन्यूस ऐं ॿियो आहे कॉस थीटा बराबरि हूंदो आहे बेस अपॉन हेपाटिन्यूस टियों आहे टेन थीटा बराबरि हूंदो आहे परपेंडिकुलर अपॉन बेस ऐं हिन खे असीं हीअं बि लिखी सघूं था साइन जो जेको इनवर्स आहे उहो आहे कोसेक थीटा जेको बराबरि आहे हेपाटिन्यूस अपॉन परपेंडिकुलर ऐं हिन जो जेको उबतड़ आहे कास जो उहो आहे सेक थीटा बराबरि आहे हेपाटिन्यूस अपॉन बेस ऐं टियों आहे टेन थीटा जो उबतड़ कॉट थीटा बराबरि आहे बेस अपॉन परपेंडिकुलर ही यादि रखणु खपनि ही यादि हूंदा त अॻिते प्रॉब्लम सॉल्व करण में आसानी थींदी ही ऐं ही तमामु मोस्ट इम्पॉर्टेंट शयूं आहिनि जेके ज़हन नशीन रखणु खपनि ऐं यादि रखणु खपनि हिननि ते ई ॿिया जेके प्रॉब्लम आहिनि उहे डिपेंड कनि था